ख़बर शामिल कयूं पिया। जोडो खां 1 महीनो अॻु अगवा थियल घोटकीअ जो रहवासी अब्दुल करीम कोलाची अञा ताईं बाज़ियाब न थी सघियो। कराची जी कंपनीअ में कम कंदड़ नौजवान औरताणे आवाज़ ते हिक जी घोटकीअ जे कचे वारे इलाइक़े में अगवा थी वियो, जेको अञा ताईं बाज़ियाब नाहे थी सघियो। वरी एक नओं वाक़ियो पेश आयो आहे। मीरपुर माथोड़े में गुज़िरियल ॾींहुं राति जो 8 बजे महमद उस्मान कोलाची के पानी के वारे तां धाड़ेल खणी विया, जंहिंजी बाज़ियाबी लाइ अॼु मीरपुर माथेलो SSP ऑफिस अॻियां मुख्तियार अहमद कोलाची, खालिद कोलाची, अली मोहम्मद कोलाची, हाजी शेर मोहम्मद कोलाची, एजाज अब्दुल जब्बार कोलाची ॿियनि जी अॻुवानी में धरणो हयो। धरने वाली जगह ते SSP मीरपुर माथेलो पहुची 48 इलाइक़नि में मुगवीअ खे बाज़ियाब कराइण जी ख़ातिरी कराई। वारसन जो चवण हो त अगर 48 इलाइक़नि अंदर मुगवी बाज़ियाब न कया विया त नेशनल हाईवे जे ॿिन्ही पासनि ते रोड बंद करे धरणो वञी एहतजाज कयो ऐं पूरे पाकिस्तान में कोलाची बिरादरीअ खे रोडनि ते निकिरी अचण जी काल ॾिनी वेंदी। रिपोर्ट करे रहियो आहे अब्दुल गफूर कोलाची, बे न्यूज़।